जो खोड़ जे तो पैसा थन से नमाज ते तो रहिया दाढ़ी पटके ते तो रहिया नियत साफ हो जे ज्यादा जन्नत तुझी नियत साफ आ ना पो काई च छोपा थी नियत साफ आ माल करिए ते हुजे बस मुके छड़ी से न जट चखे नास सूफी सूफी माना दीन में कीड़ो बियो शब्द पैदा करो अलाए जे कैसा राजिया अलाए जे छ मेरा जिया या सच्ची तुझी धोखेबाजिया कलमो पढ़ी बोले कबियो चलो आजो सुभान अल्लाह मुझे मौला अली खां पुछो अली तो रब सुञातो मौला जो जवाब पोली दस पहिरियों ॾाढा चओ अली अली मज़ो नथा कयो हाणे तव्हां थकिजी पिया आहियो अली अली भला जेके थका हो ॾाढा जो सुभान अल्लाह साईं इलियास चए थो भुल की पिया ऐं शरीयत में भुल माफ़ आहे पहिरियों रोज़ो रखी पिया न जे होटल में वेहंदा आहियूं हिकिड़ो गिलास ॿियो गिलास अरे जब तो रोज ही जाता है शरीयत जे दी जब ही मां भुल में पीलो तो खैर आमदा कमरे जो अंतरा दर गई भीड़ो कमरे बोलो अलियो आओ अकबर छा खलकाई सब तो जोसो अली तो रब के सुना दो जे हां जे किया सुनाते आसमान थे जमीन थे जबल थे है मुझे मौला अली जो जवाब जे अरफ तो रब्बी फी फस्क अज़ान मां पांजे रब के सुना दो इरादन जे ट्रोण में सोचा हिकरी पियो के ई पई सोच अली का ताकत वाली ज़ात आए जेका पांजा फैसला तुझे मथा मरे